जेको दोस्त हिन स्कूल मां रिटायर थियो साईं मुजन खान खुद साहब असांजो दादू टाउन या तालका दादू ब्रदर यूनियन ऐं साईं जो पंहिंजो किरदारु जिते तालीम सां तमामु सुठो रहियो त साईं जो तालुक तंज़ीम सां बि तमामु सुठनि उस्तादनि में रहियो। मां साईं खे मुबारकबाद ॾियां थो ऐं चंद शयूं ॾाढो भित ते हिकिड़ो साईं सिट लिखाई आहे पंहिंजूं सोचूं तब्दील कयो ताकी तब्दीली आणे सघे। वाकई घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। खोड़ सारा सुवाल उभरनि था, खोड़ सारा जवाब ॾियण जी दिलि थिए थी। वक़्त ऐं नज़ाकत एतिरी इजाज़त नथी ॾिए। मां हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदुसि त हाणे असांजो थोरियूं सोचूं नेगेटिव न पर पॉज़िटिव थियणु खपनि। मां हिते स्टेज ते या हिन स्कूल सां खिदमतुनि जे हिसाब सां ॾिसां थो त जिथे काज़ी इम्तियाज़ साहब स्टेज ते मां ॾिसां थो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए थी। मां चाहियां थो त हर स्कूल में उहा रूलिंग पार्टी हुजे, उहा हिज़्ब इख़्तिलाफ़ जी पार्टी हुजे, उहे असांजा वापारी दोस्त हुजनि, उहे असांजा लोकल जागीरदार हुजनि या असांजा वापारी हुजनि, स्कूलनि जे अंदरि अचो, स्कूलनि जी मालिकी कयो ऐं स्कूलनि जे मसइलनि खे हल कयो। असां वटि को बि अहिड़ो सुवाल न हुजे जंहिंजी का माना नेगेटिव हुजे। जेको बि स्कूल खे ओन करे, जेको बि उस्तादनि जी इज़त खे ओन करे, जेको बि उस्तादनि सां मोहबत करे, जेको बि ॿारनि सां मोहबत करे, उन्ही खे गले लॻायो ऐं हिन दीवार जे अंदरि न त का ज़ात आहे, न त का मज़हब आहे, न त का पार्टी आहे, सभु जा सभु हिकिड़े ई नुक़्ते ते हुजूं त ईंदड़ नसुल जी तालीम ऐं उन्हनि जे वाधारे जे लाइ असांखे छा करणु खपे। अचो त पंहिंजूं सोचूं तब्दील कयूं। असां पंहिंजे महिनत सां, पंहिंजे अकुल सां, पंहिंजे तइलीमी अदारनि खे बि मालिकी करे अॻिते वधूं। ही दुनिया ॾाढी तेज़ी सां अॻिते वधी वई अथव ऐं हींअर जेको असां तइलीमी निज़ाम ॾियूं वेठा, जेकी पढ़ाई ॾियूं वेठा, उहा उन मुस्तक़बिल जी तरक़ी जी ज़ामिन अथव। असां वटि मुस्तक़बिल में जिते तव्हां ॾिसो माण्हू मरीज़